नाज़रीन अवांखे अपडेट कंदालू। बदीन मां रिपोर्ट करे रहिया अल्ताफ़ मेमण। बदीन यंग मुस्लिम खत्री वेलफेयर सोसाइटी बदीन नौजवान शागिर्दनि जे ज़हनी नशोनुमा ऐं मुस्तक़बिल जे मौक़नि खे हासिल करण लाइ मुख़्तलिफ़ प्रोग्राम कराईंदी रहंदी आहे। इन ई कड़ी हेठि अॼु 18 जनवरी ते खत्री कम्यूनिटी हॉल में मेहरान एसोसिएशन ऑफ स्क्रैबल एंड स्पेलिंग जे सहकार सां स्कूल ऐं कॉलेज जे शागिर्दनि लाइ हिकु ॾींहं जो ट्रेनिंग सेशन करायो वियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ स्कूलनि ऐं कॉलेजनि मां शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि भरपूर शिरकत कई। इन ट्रेनिंग सेशन में कम्यूनिटी सां वास्तो रखंदड़ स्क्रैबल रांदि जे माहिरनि रफ़ीक दाऊद खटी ऐं अब्दुल रज़ाक खटी नौजवाननि खे स्क्रैबल जी अहमियत, उन जे असूलनि ऐं ज़ाबितनि बाबति बहितरीन ॼाण मुहैया कई। शागिर्दनि इन ट्रेनिंग सेशन मां घणो कुझु सिखियो ऐं तंज़ीम जी अहिड़े कम खे साराहियो। तंज़ीम पारां हिन ई साल बदीन जे मुख़्तलिफ़ स्कूलनि ऐं कॉलेजनि जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि विच में इंटर डिस्ट्रिक्ट मुक़ाबला पिणु कराया वेंदा। दिलचस्पी रखंदड़ बहितरीन रांदीगरनि खे पाकिस्तानी सतह ते मुक़ाबलनि में पिणु शिरकत कराई वेंदी। इन ट्रेनिंग सेशन खे कामयाब करण में तंज़ीम जे जनरल सेक्रेटरी अनीस यूसुफ खत्री, यासिर खटी, अब्दुल करीम खटी, जुनेद खटी ऐं ॿियनि पंहिंजो शानदार किरदारु अदा कयो।